पर होशियारी सा कम करणो अथई उसी पासे जो ख्याल कजा। हाँ चाचा इलाही देर करे छॾियो किथे हुई तव्हीं सब? मैडम सॾे वरितो हुयो। तुंहिंजे लाइ किताब आंदो अथमि। सच? कहिड़ो किताब आहे? तकड़ न अचे भला पाण पढ़ी ॾिस। थैंक यू सुरैया। ही किताब आणे तो मुंहिंजी वॾी ख्वाहिश पूरी करे छॾी। भई असां सां हूंदी न त अहिड़ा बि मज़ा हूंदी। भला तुंहिंजे भाउ खे त बुरो नथो लॻे न? अड़े हू त पाण तुंहिंजी तारीफ़ कंदो आहे। मुंहिंजी तारीफ़? तुंहिंजे सुठे ज़ौक़ जी तारीफ़ त तुंहिंजी तारीफ़ थी न। चए पियो तव्हांखे जेकी बि किताब घुर्जनि था न लिखी मोकिलियो। ही किताब पढ़ी वठां पोइ वरी बि तकलीफ़ ॾींदसि। इन में तकलीफ़ जी भला कहिड़ी ॻाल्हि आहे? किताब त हूंदो ई हिन जे लाइ त जीअं हुनखे पढ़ियो वञे। भला असांजे घर कॾहिं थी हली? हलंदी न? सुत थी हलंदसि। हिकिड़ी ॻाल्हि मां तोसां हिते ई करे छॾियां मत तोखे बुरो लॻे। कहिड़ी ॻाल्हि? असांजे घर जा ॿिया त सभु भाती तोसां ॾाढी उकीर ऐं पंहिंजाइप सां मिलंदा पर भाॼी थोरो रुखी अथई उन जो माइंड न कजां। तुंहिंजो को ॿियो भाउ आहे छा? हिकिड़ो ई त आहे। अहिड़ी बद ज़ौक़ पिण पई अथसि जो किताब जो नालो वठण न टप थो चढ़ी वञेसि। तुंहिंजो छा ख़्याल आहे? छा जे बारे में? मुंहिंजे भाउ सां थींदड़ इन अलमीअ जे बारे में। ज़िंदगीअ में त ईअं थींदो रहंदो आहे। माण्हू जेको चाहे थो सो किथे थो हासिल थिए। रुखसाना पापा खे फोन कई? न रुखसाना प्लीज जल्दी पापा खे फोन कर। चओ तो हिते जल्दी अचनि। पर छो असीं जो आहियूं हाँ मूंखां अंकल परेशान थींदा। रुखसाना प्लीज तू नथी सम्झी मां एॾी वॾी अज़ियत मां गुज़री आहियां। पपा जो अचणु तमामु ज़रूरी आहे। बस तू प्लीज फोन कर। ठीकु आहे बस तू रो ना अंकल अची वेंदो। अकबर जी जमादार ते नजर रखजो। हाँ तकलीफ होने मौके दे कुछ मुझे फिक्र न कर। बाहर जी चौकसी रख। जमादार जागे पियो। हाँ जमादार जागे पियो। ना मनाई नहीं समझी की। अरे बेटा क्या तो करी सुनी छन को आओ हो जमादार पेट में ॾाढो सूर अथम इन करे निंड न पई अचे। अल्लाह निंड नथी अचे पर कूड़ न जमादार कूड़ नथो कयां। संजय खां इहा ई हालत आहे। सोचम पे तोखां गोरी घुरा पर तुंहिंजी कावड़ जे करे हिम्मत न पई थी। हाणे मर न ॾिसां थो आहे त ॼाए थो। आवट अच।
जमादार ॾाढो सूर थो मिले। वठो महिरबानी जमादार। हा सुबह जो कम ते चढ़जांइ त बहानो करे वरी सुम्ही पई। न जमादार सुबह जो कम ते जरूर चढ़ंदुसि। हाज़ुर हाज़ुर। आए आए ओह ओह ओले आए 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 ओह ओह आहिस्ते आहिस्ते खड़को न थी। जी उते संगत सॼी निकिरे थी पई। न उते न निकिरो तूं वञ मूंखे छॾे दे। अॼु सुहारा ईअं न कर पाण बि मरंदे ऐं मूंखे बि मराईंदे। मूंखे बुखार आहे मूंखे छॾे ॾिजो मुंहिंजो पुटु मूंखे छॾे ॾे। तोखे छॾे ॾियां त जीअं असांजी सॼी बाहि तूं न कढ। अड़े तोखे उफट मारे छॾींदा उते 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 चुप कर। शाबाश हल खड़को न कर। हल 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 शाबाश शाबाश शाबाश। तू कम था हिन परे ऐं गाॾियूं कढा ऐं घटा थी खेलो जल्दी कर बिठा छो जल्दी कयो जेके दी ने पकड़ियासीं संभालजो था। अचो साहब अचो अचो सही दे रखो। डॉक्टर साहब ओ डॉक्टर साहब पहिरियों हिन खे ॾिसो। ही केरु आहे कंहिं जो अहिड़ो हाल कयो आहे? रईस आलम खान मोकिलियो आहे हिन जी पटी करियो। ख़बर त पवे असुल हक़ीक़त छा आहे? डॉक्टर हिते रईस आलम खान जो हुकुम हले थो। अवल हिन खे ॾिसो। ही त सौ सिधो पुलिस केस आहे। पहिरियां हिन जी थाणे ते रिपोर्ट थींदी उन खां पोइ मां कुझु करे सघंदुसि। हाँ पुलिस केस आहे हिन जो मतिलबु त जवाब थो ॾी न। साईं ॾिसोसि मूं चयो न ही पुलिस केस आहे मां हथ न विझंदुसि। साईं तव्हां सां थोरो निवेक लाइन ॻाल्हाइणो आहे। हिकिड़े मिंट लाइ अचो अचो प्लीज़। खणो ॾिसो छा था खणो हमरा खे। चाचा फतेह मोहम्मद उभरो न थी आऊं से मुंहुं खणा थो। साईं हलो मुंहिंजो ख़ैर ही वरी सलाहूं पिया कनि पाण में। खणो हमरा खे देर न करियो। ॾिसूं था हिन ॻाल्हि खे बि।
सुठो न कयो डॉक्टर साहब। तो छा पे चई त पुलिस केस आ? हाँ सरकार। तो छा चयोसि? साईं तव्हां लाइ बि चयोमांसि ऐं धमकी बि ॾिनीमांसि, पर बस लाहे पादर वरतुसि न, वरी मूंखे थो जी ॿुधाई। सरकार ईअं बि करिया, पर साईं जन जो हुकुम न हो न, तॾहिं। बकवास न कर, मूंखे सम्झ में नथो अचे त बाबा साईं तो केतिरा साल बर्दाश्त कीअं कयो। तूं मूंसां न हली सघंदे, वञी पंहिंजो को ॿियो बिलो कर। साईं हिकिड़ो मौक़ो ॾियो, जे हिन खां पोइ का शिकायत मिले त पोइ जेका सज़ा चोर जी साम्हूं जी। कमदार मूंखे सम्झण जी कोशिश कर, न सम्झण वारे लाइ आऊं ॾाढो ॾुखियो आहियां, इहो त तूं पाण ॾिसी चुको आहीं। जी साईं। ठीकु आहे, हिन भेरे तोखे माफ़ थो कयां, ॿीहर अहिड़ी ग़लती न कजाए। महिरबानी साईं, महिरबानी। त पुलिस ते थो तॾे। कमदार मुंहिंजो हिकिड़ो उसूल आहे त माण्हूअ खे उन जी हैसियत मूजिब सज़ा ॾिजे। जीअं साईं जन जो हुकुम से साईं। महमीज़ ॾींसि, पर फ़िलहाल थप्पा थुपीअ ताईं। जेकॾहिं पहिरें सबक़ मां नथो सिखे त पोइ ॿिए जो बंदोबस्तु कबो। हुकुम तव्हांजो, हींअर ई थो ॾिसांसि। ठीकु आहे। अरे अचो, वठोसि, न छॾियोसि। जवाब थो ॾे असांखे। जवाब ॾियणु सवलो आहे। वाह वाह, तूं मिस्किन मारियोसि, मारियोसि। चङो हाणे छॾियोसि, खणी अचोसि। थाणे लाइ खणी आहे। अचो, अचो। डॉक्टर साहब, डॉक्टर साहब, डॉक्टर साहब, उथो उथो उथो। धक्का त वधीक कोन लॻाइणा। मूंखे इहो ई त डपो न साईं। अव्हांखे चयो बि हुम त कुझु थधा थियो, हाणे त पंहिंजे अखियुनि सां ॾिठव न। तुंहिंजो छा मतिलबु आहे त मां हुन खां माफ़ी घुरां? चमांसि त जेको कुझु करी पियो सभु दुरुस्त आहे। तूं माण्हुनि खे मारे मुॾा मोकिल ऐं मां हुननि जो इलाज करे उन्हनि में नई तवानाई पैदा करे तुंहिंजी शिकार ॻाल्हि मानी तुरां। ईअं करियां छा? मुंहिंजी इहा ड्यूटी आहे। साईं सॼो ज़मानो पियो ईअं हले, जहिड़ो वाह घुले अहिड़ो ई रुख अख़्तियार कजे। पर मां ईअं कोन कंदुसि। हिते जे राणू अथव न साईं, त पोइ ईअं करिणो पवंदव। मां हिते रहां या न रहां, पर आलम ख़ान जो रवैयो हिकु ॾींहुं ज़रूरु दुरुस्त थींदो। इन जो मक़सदु त इहा ट्रेनिंग ज़रूरी आहे। हाँ बाबा, वञिणो ई पवंदो। भला केतिरो अर्सो हलंदी आहे ट्रेनिंग? 9 महीना ई कुझु ॾींहुं रहणो पवंदो। पर इहो त काफ़ी अर्सो आहे पुट, तूं अकेली कीअं रहंदी आहीं? बाबा मूं लाइ परेशान न थियो, उते मूंसां गॾु ॿियूं बि त छोकिरियूं हूंदियूं, ऐं 9 महीना छा आहिनि, ईअं त झटि पल में गुज़री वेंदा। जीअं तुंहिंजी मर्ज़ी पुट, अलाह तोखे पंहिंजी अमान में रखंदो, पर ख़त ज़रूरु लिखजांइ पंहिंजी कैरियत जो। हाँ बाबा। जेको इहा दावा करे सघे त हुन ज़िंदगीअ में कॾहिं बि ॾुख नाहे ॾिठो। ज़िंदगीअ में ॾुख त पाछे वांगुरु गॾिजी थो हले। अवां ॿुधायो, अवां मुंहिंजे इन ख़्याल जी नफ़ी करे सघंदियूं? आऊं सर। हाँ, अभी ॻाल्हायो। ज़िंदगीअ जे बारे में अवां जो कहिड़ो मौक़िफ़ आहे? ज़िंदगी बज़ाते ख़ुदि छा आहे, ॾुख छा आहे? सर, ज़िंदगी हिकु अहिड़ो अज़ाब आहे जंहिंखे बिना पंहिंजी मर्ज़ीअ जे भोगण ते मजबूर कया विया आहियूं, या खणी ईअं चइजे त अज़ाब जेको समुंड आहे ऐं असीं ढुक ढुक करे पी रहिया आहियूं। ऐं ॾुख सर
दुख भरंदड़ जबल जे अंदर वारो लाओ आहे जेको ज़िंदा वलीअ जे समूरन एहसासन खे साड़े रख तो करे छॾे। ओह, अभी वेहो प्लीज। असां वापस शाह साहब जे साॻे शेर ते अचूं था। सूरन सांध्यास पूरन पाली आहियां सुखन जी सैयद चए, बुखे आऊं न प्यास जेकस आऊं हुयास गुरी गूंदर वल जी। जी दा तो मूंखे सॼो छा? हाँ भाॼे, भाॼे मूं तोखे ॿुधायो हो न त हिकिड़ी अख़बार जे एडिटर खे जुमन जूं ख़बरूं हलाइण करे इस्तीफ़ा ॾियणी पई हुई। हाँ दा, उहो माण्हू को विसरी सघे थो छा? उनखे भाॼे हिन नई अख़बार में नौकरी मिली आहे। हीउ ॾिस, आलम जे जेलनि जूं तस्वीरूं बि आहिनि ऐं हिन जे अंदरें सुफ़े में खेत मज़दूरनि सां थींदड़ ज़ुल्म बाबति बि लिखियलु आहे। अख़बारूं ॾिसां थी त ईअं थो लॻे ॼण को असां में वेही असां जूं ॻाल्हियूं पियो करे। भाॼे हाणे जुमन जो केस हिकु तहरीक जी सूरत वठी बीठो आहे। माण्हू मिलनि था त पुछनि था, इन मसइले ते पंहिंजी हमदर्दीअ जो इज़हार बि कनि था। अधा माण्हुनि खे शाबस हुजे जो असां मिसकिन लाइ सोचनि था, न त अॼु केरु थो कंहिंजे लाइ सोचे। हा भाॼे, हाणे हीउ ॾुख रुॻो असां ॿिनि टिनि माण्हुनि जो ॾुख कोन्हे, पर हर उन माण्हूअ जो ॾुख बणिजी वियो आहे जेको इंसान ज़ात में वेसाह रखे थो। केना जी तैयारी थी? फंक्शन आहे हलनी न। ओहो, अहिड़ो बोर माण्हू बि आख़िर छा थीजे? आउं तोखे बोर थी लॻां? ॿियो जॾहिं ॾिस त तुंहिंजे नेरड़ में गुंज पियो ई पियो आहे। हर वक़्तु आख़िर छा सोचींदी रहंदी आहीं? ईअं करे शायदि आउं ग़लति करे रही आहियां। रुगो ग़लति? तो पंहिंजे रवैये ते कॾहिं सोचियो आहे? जॾहिं खां तूं हिते आई आहीं सही मूं मूंसां ॻाल्हाए न थई। कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइण शायदि एॾी अज़ियत न ॾे जेतिरो उनजी ज़ात खे नज़र अंदाज करण। ऐं तूं त मूंखे शुरू खां इग्नोर कंदी रही आहीं। न सुरैया, तूं त मुंहिंजी रूममेट आहीं। हिते अचण खां अॻु स्कूल में बि असांजी दोस्ती रही आहे। मुंहिंजे लाइ ईअं न सोचींदी कर। आउं बि छा करियां, मुंहिंजी तबियत ई अहिड़ी आहे। हिते आई आहीं त हिते जे माहौल में पाण खे एडजस्ट कर, खुशगुज़ार। हिन बंदि कमरे मां ॿाहिरि निकिरी ॾिस। हीअ जेका गुज़ारी थी इहा बि का ज़िंदगी आहे? कॾहिं कॾहिं आउं सोचींदी आहियां त केॾो न सुठो थी आहे जो कंहिं दुकान ते अहिड़ा मास्क मिली सघनि हा जिन जे पाण सां ॾुख वेझो ई न अचनि हा। ओह, कम ऑन बोर छोकिरी, अॼु मां तोखे उदास थियण न ॾींदसि। उथ, जल्दी तैयार थी। दोस्तों, प्रोग्राम जी शुरुआत कजे थी। हींअर आउं उन मोहतरम शख्सियत जो नालो खणां थो जेको असांजे प्रोग्रामनि जो रूह रवां आहे, जो राग जो पारखू बि आहे त पंहिंजे हणाई वणा उन जे फरोग़ लाइ पाण पतोड़ींदो बि रहे थो, जंहिंजी शख्सियत जा कई रूप आहिनि। हींअर आउं उन मोहतरम शख्सियत खे गुज़ारिश कंदुसि त असांजे मौसीक़ीअ जे रंगनि भरियल महफ़िल जो इफ़्तिताह करणु फरमाइनि।